मां ककरनि जे आर पार ॾिसंदो आहियां, ककरनि जे बिल्कुलु हुन पार। मूंखे उन्हनि में हिकु मन मोहिणी जी मूर्ति हू बहू चिटी नज़र ईंदी आहे, जहिड़ी कर तुंहिंजी जवानी। आऊं न मञा। तुंहिंजो सोनूरी ॼाणा थी हिन कार्ड खे छा कंदे? इहो ई न त आउं उन कार्ड जी कुंडनि सां ॾंद खोटींदुसि, ईअं न? ऐं पोइ फाड़े पिटो करे छॾींदे। इन करे जो इहो कार्ड मुंहिंजो आहे। चई हाँ ही वठि कार्ड, वञी खॾ में पोइ हिन कार्ड समेत वॾी आई आहे तान हणण वारी। ख़बर आहे त सिर्फ़ु समाजी नज़रुनि में त असीं गॾु आहियूं, पर हक़ीक़त इन जी उबतड़ आहे। आउं अकेलो आहियां ऐं अकेलो ई वेंदुसि। तूं समाजी भौरो आहीं। तूं छा थी सम्झी त आउं हिकु हंध खां ॿिए हंध ताईं छाला तो भटकंदो वतां? छाला? तो लाइ, फ़क़ति तो लाइ, त जीअं आउं कमायां ऐं तूं सुख सां रहीं। सुख? ॾाढा ॾिना अथई सुख। 45 सालनि जो क़ैद बंदि, इहो सुख ॾिनो अथई न। त पोइ अॻो पोइ मरी छो नथी? शायदि जीअरी आहियां इन्हनि बचड़नि खां। पुछनि त तोखे अध ते बि कोन था। न ई पुछनि, शाल सुखिया सताबा हुजनि पंहिंजनि घरनि में। शाल सुखिया हुजनि। वाट सारी वल वल